जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 3 सेप्टेम्बर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी चौथ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पारिवारिक सुख प्राप्त थी थो सघे। जीवन साथी जो ऐं पंहिंजे संतान पक्ष जो हुननि खे पूरो साथ मिलंदो। अॼु परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना हुननि जो ॾींहुं अञा बहितर करे थी सघे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो कम या इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे। नओं कम बि अॼु अवॉइड कंदा त बहितर रहंदो, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे हलाईंदा त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तव्हांखे अॼु धन प्राप्ति थी सघे। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। अॼु हुननि जो मन तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु शत्रुअनि जो नाश थींदो। दुखनि जे बि हुननि जो नाश थींदो। अगरि जाम टाइम खां स्ट्रेसफुल लाइफ हलंदी आई आहे त स्ट्रेस बि हुननि जो घटिजी वेंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो, न त वाद विवाद या मतभेद थियण जी संभावना आहे। हुन सां अपमान थियण जी बि हुननि खे आशंका आहे। भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं ठीक ई गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु ख़ासि करे पंहिंजे अखियुनि जो ध्यानु ॾियणो आहे ऐं सिहत जो बि ध्यानु ॾियणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। त अॼु हनुमान जी जी उपासना तव्हांखे लाभदायक थींदी। धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। अॼु काई न काई ख़ुशख़बरी बि मिली थी सघे। इच्छा पूर्ति थियण जो अॼु ॾींहुं साबित थी थो सघे। अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य बि तमामु सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते ध्यानु ॾियणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ भाग्योदय साबित थी थो सघे।
कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी उन्हनि जो सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अठमुखी रुद्राक्ष। त अगरि तव्हांखे कैरियर में जाम विघ्न ऐं बाधाऊं अचनि थियूं, जेको बि कमु कयो था हुन में नुक़सान थो थिए या जाम प्रॉब्लम्स था अचनि, त अठमुखी रुद्राक्ष पाइण तव्हांजे लाइ तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। इहो बि मञियो वेंदो आहे कि अगरि तव्हांखे राहु जो ग्रह सताईंदो हुजे त इहो अठमुखी रुद्राक्ष पाइण तव्हांजे लाइ अति लाभदायक साबित थींदो। हिननि जो जेको भगवान आहे उहो आहे भगवान गणेश, जेके सभु विघ्न दूर कंदा आहिनि, ऐं जेको ग्रह आहे उहो आहे राहु। त अगरि तव्हांजे कुंडली में तव्हांखे राहु जाम सताए थो त इहो अठमुखी रुद्राक्ष तव्हांखे धारण करणु तमामु लाभदायक साबित थींदो। सभु विघ्न बाधा दूर थी वेंदा, प्रॉब्लम्स जेके हलनि था उहे बि दूर थी वेंदा। हिन जो जेको मंत्र आहे उहो आहे ओम हुम नमः। वरी तो ॿुधायां, हिन जो मंत्र उहो आहे ओम हुम नमः। त अगरि तव्हां इहो रुद्राक्ष धारण कयो था, इहो मंत्रोच्चारण नित्य ई जाप करणु तव्हांजे लाइ अति लाभदायक साबित थींदो ऐं राहु जी दृष्टि बि तव्हांजे मथां शुभ थी वेंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सुनील जी जो, जेके रबाले नवी मुंबई जा रहंदड़ आहिनि, महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि। ऐं हिननि जो सवाल आहे कि हिननि जो कमु अचानक ई ठप थी वियो आहे ऐं जाम प्रॉब्लम्स था हलनि। त सुनील जी, तव्हां नित्य ई भगवान गणेश जी पूजा कयो। हर बुधर थी सघे त काई ना काई साई शइ जो दान कयो। अक्टूबर खां पोइ तव्हांजो टाइम तमामु सुठो अची रहियो आहे। तव्हां बिल्कुलु चिंता न कयो, भगवान गणेश ते थोरो विश्वास रखी करे हलो त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।